सिंध हुकूमत जी सिधी सही न आयल आहे जो 2018 खां ठरी मिरवा जो गोदाम आहे फुड गोदाम उते हिन वक्त ताईं कणिक पियल आहे। हीअ ॾिसी सघो था हिन वक्त ताईं सरकार जेको आहे हीअ कणिक हितां न खणाई आहे ऐं सॼी कणिक ॾिसो हीअ ख़राबु लॻी पई आहे। ये आम माण्हू वीचारा अटे लाइ परेशान आहिनि, कणिक लाइ परेशान आहिनि, जॾहिं त हिते ही सूरत हाल आहे त कणिक हिते पई आहे इलाही टाइम अॻु ते पई आहे। 2018 जेको आहे सो इलाही तमामु वॾो अरसो आहे, 4 साल थी विया आहिनि। ये 4 सालनि खां ॾिसो हीअ कणिक हिते पियल आहे, को बि हिन तरफ़ नज़रसानी करण वारो न आहे त बाबा हीअ कणिक छो पई आहे। हीअ हुकूमत जी नाअहली आहे सिधी साईं, गोदामनि में कणिक रखी रखी हिन महिल ख़राबु थी वई आहे, तमामु घणी ख़राबु थी वई आहे। सरकार खे घुरिजे त हिन मामले जो नोटिस वठे, जेका कणिक पियल आहे त फौरी खणाए ऐं जेके हुन जी मिलूं आहिनि या ॿियो जेको बि सिस्टम आहे उते ॾिए त जीअं हीअ कणिक माण्हुनि जे खाइण जे कमु अची सघे। हीअ फूड डिपार्टमेंट सिंध जी नाअहली आहे जो हिन वक़्त ताईं ठरी मिरवा जो गोदाम आहे, तालके हेडक्वाटर शहर जो फुड गोदाम आहे, उतो हिन वक़्त ताईं सरकार कणिक न खणी सघी आहे, जंहिं करे ॾिसी रहिया आहियो कणिक तमामु घणी ख़राबु थी वई आहे। हे अनो ॿोटा फाटी पिया आहिनि, हंधो हंधो टुटी विया आहिनि, पर सरकार हिन तरफ़ का नज़र कोन थी करे। हे ॾिसो सॼो जेको आहे सो ॿोटा उस ते जेको आहे सो 4 माना ऊन्हारा ॿोटा हिते ई पिया आहिनि, 4 ऊन्हारा विया आहिनि गुज़री। इहो सरकार जो पंहिंजो नुक़सानु आहे जेको हिन वक़्त ताईं कणिक न खई आहे। हे ॾिसो हे घणियूं आहिनि बोरियूं भाऊ हिते? 860 कटवा।